करमपुर बरसाना पर कोट थाने के अदगोट शिकारी खान जाफरी में जाफरी बिरादरी के बिन धुरन में झेड़ो एक ॼणो ज़ख्मी एनसी दाखिल 5 ॼणा गिरफ्तार। करमपुर बरसाना पर कोट थाने के अदगोट शिकारी खान जाफरी रावासी जाफरी बिरादरी बचल जाफरी लक्ष्मी जाफरी ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे एहतजाज कंदे चयो त दाइम जाफरी रबनवाज जाफरी इब्राहिम जाफरी मुराद अली उर्फ मटेरो जाफरी ऐं ॿियनि हमलो करे असांजे नौजवान लक्ष्मी जाफरी के यरगमाल बणाए चौपाए माल फुर करण की कोशिश दौरान मज़ाहिम ते लठियूं ऐं हथियारनि जा बट हणी लक्ष्मी खे शदीद ज़ख्मी करे छॾियो। ओठाणनि वधीक दाईंदे चयो त जवाबदार धुर बासर आहे जेके असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुज़ाहिरीन आख़िर में IG सिंध DIG लाड़काणो SSP शिकारपुर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त असांजे वाक़े जो नोटिस वठी मुलविस समूरे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾियारे वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो आहे। वक़्तु आगारण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर। जेको आहे त घर असांजो जेको माल खणण आया इब्राहिम तोतो दिलू इहे माना गॾिजी पुलिस वारा बि आहिनि। इहे माना गॾिजी अची माल धाड़ो हयो असांजो माल खयो असां सां इंसाफ़ थियो वञे। मुंहिंजे भाउ खे धकाया अथनि इहो जेको क्लेशननि जा बट ऐं वरी बंदूका गोलियूं फ़ैर कया अथनि। असां सां अपील आहे असांजो असां सां इंसाफ़ थियो वञे। हाई कोर्ट जा सिंध IG जेको आहे नापरकोट पुलिस SHO लाखो साहब इन खे अपील आहे त असां सां इंसाफ़ थियो वञे। असां ग़रीब आहियूं काॾे वञूं ॿियो काॾे वञूं धमकियूं ॾियनि था त हितां माना छॾे वञो असां तव्हांजो माल खणंदा मारींदा तव्हांखे।